गाजूवाड़ मेन बस स्टॉप अलमदार चौक ते सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ के सॾ ते सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन तरफां खाद खुराक की शयुनि में महांगाई करण, पेट्रोल डीज़ल महांगो थियण ऐं सिंधु में ज़रई पानी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खुआवर तालका वारा तालका नसीराबाद के दरमियानी टिन शाखुनि ते 20 सालनि खां वठी पानी मुसलसल न आहे। हालांकि पानी जाम भी होंदो हुयो तो 2010 वारी बोर्ड में भी असांजा फसूल न थिया। जॾहिं माना बोर्ड हुई पानी आसमान ते हले पियो त बि इन्हनि असांखे पानी न ॾिनो। बाबा ख़तरा आहिनि, उबता केनाल वहंदा, उबतियूं सिमूं माण्हुनि में सैलाब पैदा कनियूं। ऐं जेको आहे सो इंजीनियर जेको बि आयो आहे न असांजे इन ज़िलनि में, जेको असांजी हद में तालका वारा में, पर असांखे जेको आहे सो RD नंबर 13-14 में असांखे पानी नथो ॾे। ये जो मुज़ाहिरो है तो असो एक महंगाई के खिलाफ़ है, जो माना वफ़ाक हुकूमत मज़लूम कौम मथा महंगाई जो एटम बम किराए छो है। इतने गरीब मानू 300 खां 400 रुपया मजूरी करे वो घर कि हलाए सघंदो। इतने सिर्फ पेट्रोल महंगो न थो, हर शइ महांगी थी वही है। हर शइ जो उन्हें जवाब इहो आहे त साईं असां वटि गे उन करे महंगो आहे, पेट्रोल महंगो थियो आहे, खणी था अचूं, किराया भाड़ा वधीक माना भरणा पवंदा उन जे करे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन के कारकुननि ऐं शहरियनि सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ के सरते सियाब के सजाद चंडियो सदाम चनोन की अगवानी में मेन बस स्टॉप ते महंगाई, पेट्रोल मसनूआत की रक़म वधाइण ऐं सिंधु में ज़रई पानी की खोट खिलाफ़ मुज़ाहिरीन कुछ हिन रीत वीचार वंडिया। असांजी को ॿुधण वारो कोन्हे, सभु असांखे अले भिशनी लॻल आहिनि। जेको असां कमु वठूं वोट वठूं असांखे बसि ईअं सम्झनि था चूतिया हुननि खे चूतिया। वरी 5 साल असां न असांजा यार आहिनि ॼण असां वटि 5 साल असां दफ़न खपनि ज़मीन में। जेॾी महिल वरी इलेक्शन जो दौर थो अचे त पोइ हुननि खे वरी असांजी यादगिरी थी अचे थी, यार हिते बि इंसान रहनि था, असां हिते इंसान वेठा आहिनि। ऐं जेको आहे सो हेठूं वरी ॿियो अफ़सर आहे जेको SDO आहे पानी वठंदो आहे, उहो बि असांखे पानी वठी नथो ॾे। ऐं असांखो काफ़ी पैसा लखनि जे तादाद घुरनि था त हिकु शाख ते असांखे 1.5 लख रुपया ॾिनो वञे रिश्वत। पंजाब हथरादू माना असो पानी बंद कयूं वेठो है, मथा सी केनाल हलाए या ज़बरदस्ती उन जेके डैम ठाया आहिनि सिंधुअ जो पानी उन में जमा करे रहिया आहिनि। ही पीपल्स पार्टी जेका कुछ टाइम अॻु में ट्रैक्टर मार्च कढी रही है, इस्लामाबाद धरना हणी रहिया हुआ त महंगाई तमामु वधी वई आहे। इमरान हुकूमत हीअं, इमरान हुकूमत हुआ, ऐं जेको हिन वक़्तु उहा ख़ामोश आहे त उहा उनजी मुनाफ़िक़त वारी ख़ामोशी आहे। उन मौके ते साफ़ियुनि लाइ ॻाल्हाईंदे सियाफ अॻवान सजाद चांडियो, सदाम चनो, आमिर चांडियो, हामिद सांबल, यासीन चीनो, यूसुफ गाडी, ज़ाकिर चनो, तौफ़ीक चनो, नसरुल्ला शाह, अली रज़ा लाशारी ऐं ॿियनि चयो त हिकु तरफ़ वफ़ाक हुकूमत सिंध जो पानी ज़बरदस्ती खणी रही आहे ऐं सिंध जे पानी ते धाणो हणी रही आहे, तंहिं करे सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ ग़रीब अवाम मथां हथरादो महांगाई समेत पेट्रोल महांगो करे ऐं अहिड़ो त बम किरायो वञे थो जंहिं ते अवाम ख़ुदकुशी करण ते पिणु मजबूर आहे। हिननि वधीक चयो त महांगाई ऐं पानी की खोट में पीपल्स पार्टी वफ़ाक से बराबर जी शरीक है। सिंधी क़ौम हाणे पीपल्स पार्टी से वोट जो बाइकाट करे। रिपोर्ट कैमरामैन राजा शजर अब्बास सां गॾु बादशाह जान, गाजखुआवड़।